मूं चयो अॻे त कातल दहशतगर्द जी भेण असांजी भेण आहे, कातल दहशतगर्द जी मां असांजी मां आहे, उन्हनि जो अंगण असांजो आहे। पर कातिल खे क़तल करे फांसीअ ते चाढ़ण खां सवाइ न छॾिबो, न छॾिबो, न छॾिबो। हाणे ईअं थियणु खपे, हे कुझु कोन कंदा, हे लूसियन, हे गैरतूं मिञाए चुका आहिनि। अवां सॼो तफ़सील ॿुधो आहे, अवां जे हथ में सभु कुझु आहे, अवां सां उहो विड़ी नथा सघनि। हिकिड़ी वारी अवां खे अयाज़ ॿुधायूं, असांखे ॿी ख़बर आहे, हे आहिनि छा? सिंधी माण्हुनि जे साम्हूं बीहण फ़क़ति हे बीठा आहिनि खोदड़ा। हिननि खोदड़नि जे करे, हिननि बेग़ैरतनि जे करे उहो मोतबर थियो, हीअं करे बीठा आहिनि। जॾहिं की मीटिंग थी हुई APC जी, चीफ मिनिस्टर साहब घुराई हुई, तॾहिं पठान हिननि खे चयो हो त बाबा हमारे बच्चों पर रहम करो, MPM खे चयो। मुंहिंजो वारो आयो, मूं चयो बाबा आऊं तो मूंखे चवां त रहम करियो ॿारनि ते, पर कंहिंजनि ॿारनि ते? पंहिंजनि ॿारनि ते रहम करियो, पाण ते रहम करियो। अवांजी फिटी बीठी आहे, हीअ फिटी ॻाल्हि कंदव, सिंध जे भर चढ़ंदव, वरी सह लिङे न ईंदव। अमेरिका सां जेके गॾियासीं तबाह थी विया, अव्हांखे ख़बर न आहे त कहिड़ी भला आहे। सिंधी वेठो कंदो में असीं ॿार आहियूं, गुलाम आहियूं, बहिण वधंदो, पक थींदी, हरामी कोन सुधरंदो त हुनजो लाश बि कोन लभंदो। तंहिं करे सिंध ॻोठ आहे, हिकिड़ो नंढड़ो, हिकिड़ो घरु आहे, कारूंजर खां वठी कराचीअ ताईं, केटी बंदर खां वठी कश्मीर ताईं हिकिड़ो ॻोठ आहे। उनजी 4 ज़मीन वठो, उनजी संभाल करियो। हे बाजू असीं वज़ीर लाहियूं, हवा तो वज़ीर लाइ, तूं करे आऊं MP, हा आदा तो MP, तूं कहिड़े जो फलानी। पर इन सॼे ॻोठ जे सभिनी माण्हुनि जी संभाल अवां सभिनी जी गॾियल फर्ज़ आहे। हिकिड़ो घरु आहे, सभु हिकु ॿिए जी मदद करियूं। अवामी तहरीक वारा ॿिया माण्हू सभु गॾिजी बंदोबस्तु कनि, सॼी सिंध जी संभाल करियो। पुलिस खे चओ त फज़ीलत में हले, कानून क़ाइदो जेतिरे हद ताईं थींदो उहो अचणु खपे। नंढड़ो ॿार पाण सां गॾु हुजे, मथे में सूर अचे तंहिंखां पुछो, का न्याणी ज़ोरीअ मारिजी वञे उनखे पुछो, ज़ोरीअ शादियूं कराए उन ते हथु रखो। मतिलबु त सभु हिकु ॿिए जा माइट, भाउर, अज़ीज़, सिर जा साईं बीठा, सम्झो हे सरकार बकार, इहे सभु बक 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 आहे, का शइ न आहे। ऐं पंहिंजे ॻोठ खे पंहिंजे हवाले करियो, पंहिंजी सिंध पंहिंजे हवाले करियो, सम्झ सां, अक़ल सां, बहादुरी सां, दिलेरीअ सां, ॾाहप सां, सियासत सां। पर पंहिंजे दिलि में ईअं सम्झो हिन सिंध जा मालिक असीं आहियूं। असीं हिनखे कंहिं सूरत में बचाइण चाहिए आहिनि छा पिदा, क्या पिदी क्या पिदी का शोरबा। अमी उथी बियो, पंहिंजे ॻाल्हि ते हलो, असांजी ॻाल्हि ते हलो। फतह तव्हांजी आहे, हीउ वतन तव्हांजो आहे, तव्हां सभिनी खे शिकस्तूं अॻे ई ॾेई चुका आहियो, हाणे बि ॾींदव। ऐं हिन इलेक्शन खे खटो, जेकॾहिं अयाज़ बीहे त हुनखे ज़रूरु कामयाबु बनायो। या अव्हांजी बदनसीबी थींदी जो अहिड़ो माण्हू अव्हांखे मिले न करियो। अॻिते वधो, कामयाबी करो ऐं ॾिसो दुनिया खे ॾेखारियो त सिंधी माण्हू छा आहिनि। महिरबानी।